तू अग में असांजो सरदार हुए हाणे मां तोखे सरदार मञा ई कोन थो। यो सेल ते रखी छॾ, तू गद्दार ही, गद्दारी थो करी। ऐं मुंहिंजो नालो सरमदा न हिते ॿार पढ़ंदा न ही स्कूल खुलंदो। होटल दा मानिका मां चवाई निभागा मुझे अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल जागीर ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। अचण वारी किस्त में हाणे छा थियण वारो आहे दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त जेको नूरल जो दोस्त आहे उहो नूरल जी सरदारी मञण खां इनकार करे छॾींदो, चवंदो पहिरियों तूं असांजो सरदार हुए पर हाणे असांजो तूं सरदार न ई रहियो, मां तोखे नथो मञा। जंहिंमें नूरल चवंदो पोइ तूं गद्दार आहीं, तूं गद्दारी थो करें। आख़िरकार इन ईअं छो कयो, ही त हिकु ॿिए जा दोस्त हुया। दोस्तों असल में जेको नूरल उहो इश्क करे रहियो आहे हशमत खान जी धीउ सां, उन्हनि सां वेझो थी चुको आहे। जेका ॻाल्हि हिननि जे सरदार आहे वरी जेके हिन जे दोस्तनि खे इहा ॻाल्हि पसंदि न आई ऐं जंहिं ते हिन जो अटक मटक शुरू थी वियूं ऐं इन जे करे नूरल जी सरदारी खां मना करे छॾियो। चईं असां तुंहिंजी सरदारी कोन मञींदासीं। अचण वारी एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा जंहिंमें नूरल इन जो दुश्मन बणिजी वेंदो, हू वरी नूरल जो दुश्मन बणिजी वेंदो। ऐं ॿी तरफ़ दोस्तों हशमत खान पंहिंजी धीउ ते वॾो हाणे असरु खणंदो ऐं ॿियो जेको अंग्रेज़ जो पुटु यानी हिकिड़ो खुसरो आहे जेको हशमत खान जी धीउ ते आशिक़ आहे, होॾो नूरल आशिक़ आहे, उन्हनि जो बि रफड़ो हाणे शुरू थी चुको आहे। ऐं मास्टर जॾहिं स्कूल में ईंदो जंहिंजे करे कमदार उनखे मना करे छॾींदो त हिते स्कूल न पढ़ाए, जिसांजी भला आई होॾे हलियो वञ, न ॿार पढ़ंदा आहिनि स्कूल में, न हिते तूं रही सघीं थो, निकिर हितां। ऐं उनखे धमकाए हेॾां होॾां करे स्कूल मां कढी छॾींदो इहो कमदार। ऐं अचण वारे एपिसोड में कमदार जे लाइ बि हिकु न को मसइलो पैदा थियण वारो आहे। छाजे करे हिन जो पुटु दिलबर ऐं मलूक जेको घड़ी घड़ी पाण में विढ़ंदा आहिनि, इहो पॾो वधी वेंदो आहिस्ता आहिस्ता अॻिते हली इन छोकिरी जे करे। ऐं न स्कूल खुले थो, न का ॻाल्हि न हल थिए थो ऐं न इहो सरदार इन ॻाल्हि खे मञे थो, वॾेरो मञे थो। लेकिन वॾेरे जे लाइ इहा फिल्म अॻिते हली भली जे कंध में पवंदी त ॿारनि खे नथो पढ़णु ॾे, तालीम नथो वठणु ॾे, स्कूल में घोड़ा ॿधियूं वेठो आहे। दोस्तों जागीर ड्रामे में ॿिए तरफ़ जेको इहो आहे मलूक यानी कोड़ल, मलूक जो पीउ कोड़ल पंहिंजी ज़ाल ते ॾाढो चिड़ंदो, मानी घुरंदो, मानी कान ईंदी, हिकु ॿिए खे ग़लति ॻाल्हाईंदा, हिकु ॿियो जिन खे चवंदी वञी होटल ते मानी का खुलियो पियो अथई, जंहिंमें कोड़ल खे एॾो गुस्सो ईंदो आहे। हाणे जेको आहे इन खे पंहिंजी ज़ाल जा वार ई पटे छॾींदो आहे मानी जे करे ऐं ज़बरदस्त ड्रामो थी वेंदो ऐं हिकु ॿिए खे इहो पुछड़ो ख़ूब कंदा ज़ाल मुड़ुसु। अचण वारी किस्तनि में दोस्तों जेका बि हाणे किस्तूं ईंदियूं जागीर जूं तीअं तीअं ज़बरदस्त थींदो वेंदो। चंड ग्रहण त आख़िरी किस्त अचणी आहे। हाणे दुलाब आयो आहे, थोरो हिन ड्रामे खे धकु लॻो आहे, लेकिन ड्रामा जागीर बि दोस्त तालीम जे हिसाब सां, निज़ाम जे हिसाब सां बहितरीनु ड्रामो आहे। ऐं हिन में मारधाड़ आहे, लेकिन हिन में हिकिड़ो सुठो मैसेज ॾिनो वियो आहे तालीम वारो। बाक़ी ॿियनि ड्रामनि में बि सुठा मैसेज आहिनि, लेकिन हिन खे अगरि को सम्झे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।